बाबू नज़र कोन पियो अचे। हेॾी राति थी वई आहे, केॾांहुं वियो? अबा चई त वियो त जल्दी अची वेंदसि, पर लॻे थो इन सूबेदार सां कचहरियुनि में वेही रहियो हूंदो। अम्मा मूंखे डपु हुयो जेकॾहिं मां घर में पेर पातो ऐं बाबे मूंखे ॾिसी वरितो त सॼे घर में तूफ़ान मचाए छॾियां। इन जे करे मां लिकी लिकी पेर पाए पोइ अंदरि आयो। अम्मा साईं, मूं सोचियो हुयो त बाबे खां चोरीअ तव्हां ॿिन्ही सां मिली निकितो हलियो वेंदुसि। अदाऊं तोखे हाणे तां वञण न ॾींदसि। मां हिते अकेली थी वई आहियां। अम्मी ऐं बाबा त ॼण घर में दुश्मननि जा माण्हू हुजनि। भेण चांडोकी, हे तूं छा पई चवीं? अम्मा साईं, तव्हां मुंहिंजी भेण खे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी आहे? वही तव्हां मां रंज आहे। चांडोकी धीअ, ही महिल आहे का सूर ओरण जी? ॾिसी थी भाउ थकिजी टुटिजी आयो आहे, उन खां पोइ मानीअ जी चांहि जी पुछ त सही न। अम्मा साईं, मानी मां रस्ते में खाई आयो आहियां। बाक़ी जेकॾहिं अधी चांडोकी मूंखे पंहिंजे हथनि जी चांहि पियारे त वाह वाह थी वेंदी। हा अदा, हिकिड़े मिंट में चांहि ठाहे थी अचां पंहिंजे जानिब भाउ लाइ। मल्हार पुट, अलाए कहिड़े हाल में छॾे वई, पर हेतिरा साल हिन अंगण ते का बहार ई न आई। अम्मा साईं, जेकॾहिं बाबो सज़ा जो फ़ैसिलो क़बूल न करे त असांजे विच में एतिरी विथियूं कोन पवंदा। अलाए छो मां बाबो खान बहादुर जे साम्हूं हमेशह कमज़ोर पइजी वेंदो आहे। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न ईंदी आहे। होॾां छोकिरी मूमल बि ठला साह पई खणे। अबा, इहा कहिड़ी ज़िंदगी आहे जंहिंमें रुॻो ठला साह हुजनि? जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां अॼोकी राति में मूमल खे वठी घुम थी वञा। ऐं कंहिंखे कहिड़ी ख़बर पवंदी त मूमल हितां काॾे वई? न मूंखे कंहिं ईंदे ॾिठो आहे, न वेंदे ॾिसंदो। अबा, थोरो सब्र खां कमु वठ। तुंहिंजे पीउ खान बहादुर सां फ़ैसिलो उथलाइण जी ॻाल्हि कई आहे ऐं कमदार धणी बख़्श बि सुधरी वियो आहे। मूंखे त उमेद आहे त जल्दी कमु ठही वेंदो। अम्मा साईं, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। पुछ पुट, कहिड़ी? हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तव्हां वॾनि जी सम्झ में नथी अचे। पहिरियां असांखे तव्हां फ़ैसिला करे सूली चाढ़ींदा आहियो, पोइ तव्हां छो हीअ गुढ़ा ॻाड़ींदा आहियो? अम्मा साईं, तव्हां ई बाबा अधी चांडोकी जो रिश्तो न हवेली सां वञी गॾियो। जीअं हवेली मां मूंखे बेदख़ल करे ॿाहिरि कढियो वियो, पोइ बि तव्हांजी दिलनि मां हिन हवेली जी चाहत ख़तमु नथी थिए। मां अदा, बाबा जन जो वस पुॼे न त असांजो सिर वढे पचाए खान बहादुर वारनि खे दावत में खराए। जॾहिं खां मां अधी चांडोकी ऐं शेरोज़ खान जी शादी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त मुंहिंजे अंदर में पायूं आहिनि पायूं। अबा, तूं ऐं चांडोकी रुॻो पंहिंजे बारे में था सोचो, इहो नथा सोचो ऐं ख़ानदान, राज, कबीले जूं कहिड़ियूं ज़िमेदारियूं आहिनि। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।